अस्सलाम वालेकुम दोस्तों। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा ॿ बैत ऐं उन्हनि जी कुझु माना तव्हांजे साम्हूं पेश करियां थो। शाह साईं चवे थो त तां तां तूं न सुजूद जां जां पसी पाण खे, तां तां तूं न सुजूद जां जां पसी पाण खे, विञाए वजूद तिहां पोइ तकबीर चओ। ऐं ॿियो बैत आहे त तां तां तूं न निमाज़ जां जां पसी पाण खे, तां तां तूं न निमाज़ जां जां पसी पाण खे, सभु विञाए साज़ तिहां पोइ तकबीर जो। इन्हनि ॿिनि बैतनि जी मुख़्तसिर जेका सम्झाणी आहे त जेसीं ताईं असां इबादत ॾांहुं पंहिंजे जिस्म, पंहिंजे रूह, पंहिंजनि सभिनी अहसासनि खे माइल नथा कयूं, जेसीं ताईं असां पंहिंजी इबादत में महव नथा थी वञूं, गुम नथा थी वञूं, तेसीं ताईं उहा इबादत ॼण इबादत न आहे। इबादत जो सही सुकून, इबादत जो सही मिठास, इबादत जो सही रूह इहो आहे त तां तां तूं न सुजूद जां जां पसी पाण खे, जेसीं ताईं तव्हांखे पंहिंजूं दुनिया जूं मजबूरियूं, दुनिया जा मसइला, दुनिया जूं ॻाल्हियूं यादि आहिनि, तेसीं ताईं सजदो न आहे। सजदे में वञण खां अॻु में सभु शइ ख़तमु कयो त जेकी असांजा मसइला आहिनि, जेकी असांजा इशूज़ आहिनि, जेकी असांजा ॻाल्हियूं आहिनि, उहे सभई उन बारगाह में मां वञा थो जिते हल थींदा। त पोइ परेशानियूं छा जूं? सभु असांजूं परेशानियूं उन बारगाह में ई त ख़तमु थियणियूं आहिनि ऐं उते ई त वञूं था, उन्हनि जे अॻियां ई त झुकूं था। त उहे सभु दिलि मां वहम गुमान कढी ख़ाली करे तां तां तूं न सुजूद जां जां पसी पाण खे, जेसीं ताईं पंहिंजी अना, पंहिंजी हूंद, पंहिंजी हैसियत, पंहिंजो वजूद जेसीं ताईं ख़तमु न कंदो, यानी जेसीं ताईं फना न कंदो पाण खे, तेसीं ताईं बका न थींदी। जेका सूफ़ी चवंदा आहिनि तीअं विञाए वजूद तिहां पोइ तकबीर चओ। तकबीर अल्लाह अकबर ई पोइ चओ जॾहिं पाण खे ख़तमु करे चओ त मुंहिंजा ख़ुदा हाणे असां तुंहिंजे बारगाह में अची विया आहियूं। तां तां तूं न निमाज़ जां जां पसी पाण खे, सभु विञाए साज़ तिहां पोइ तकबीर चओ। याने निमाज़ में वञण खां अॻु में जेकी दुनिया जा धंधा आहिनि, जेकी दुनिया जूं मजबूरियूं आहिनि, ईअं न त बसि सजदो ॾेई अचां पोइ वरी इहे अची कमु कयां थो। उहे सभु परेशानियूं खणी उन ख़ुदा जी बारगाह में वञिजे, उहो ई सजदो, उहा ई निमाज़ क़बूल आहे। दुआ आहे त तव्हांखे, असांखे अलाह पाक उहा निमाज़, उहो सजदो ॾियण जी ताक़त अता करे ऐं शाह साईं जे इन ॿिनि बैतनि जे नंढड़े पैगाम खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। महिरबानी।